वॉइस सामीन असीं तव्हां सां FM 101 रेडियो पाकिस्तान मिठी स्टूडियो मां मुखातिब आहियूं। औरतुनि लाइ हफ़्तेवार प्रोग्राम पेश कजे थो साहिड़ियुनि सथ। अस्सलामुअलैकुम। सर्दियों प्रोग्राम साइडन सत साण करे आऊं हाजिर खिदमत आहियां। प्रोग्राम जी मेज़बान मरियम सदीक़ा। प्रोग्राम जो प्रोड्यूसर आहे अल्ताफ़ हुसैन लिगारी ऐं अॼु असांजो आवाज़ तव्हां वटि समाइतनि ताईं पहुचाइण में असां सां गॾु फनी मुआविन आहे शंकर सांगीचल। उम्मीद तो हमेशा जी अॼु खुशबाश ऐं ख़ैरियत सां हूंदियूं। असांजी दुआ आहे त जिते बि हुजो अल्लाह ताला जी रहमत तव्हां सभिनी ते वसंदी रहे। सर्दियूं मुंदूं बदिलजंदियूं रहंदियूं आहिनि, मगर हुननि जा असरात जेके आहिनि असांजी ज़िंदगी ते तमामु घणो असर विझंदा आहिनि, जंहिंजे करे नुक़सानात बि तमामु घणा थींदा आहिनि। हिन वक़्तु जेका सियारे जी शिदत ऐं शदीद मौसम हली रही आहे, हिन में यकीनन जिते छुपायो माल मरी रहियो आहे हुते इंसाननि जे लाइ बि तमामु घणी मुश्किलात पैदा थी चुकी आहे। ऐं थरपारकर जी जेका इलाइक़ो आहे हुनमें झुगियुनि वारा जेके घर चवणा वग़ैरह ठहियल में यकीनन तमामु घणी जेका आहे सर्दी सीउ पइजी रहियो आहे ऐं उनजे करे काफ़ी सारी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। त सर्दियूं जीअं त माल में मुख़्तलिफ़ बीमारियूं थी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि माल जो जेकॾहिं असां गोश्त खायूं था त उनजे करे इंसाननि ते बि उनजो बि नुक़सानु थी सघे थो ऐं उहो बीमार गोश्त खाई जेके इंसान बि बीमार थी सघनि था। त सर्दियूं जेकॾहिं तव्हां ॾिसो थियूं त तव्हांजे आस पास ऐं तव्हांजे पाड़े में तव्हांजे ॻोठ में जेकॾहिं वॾी तइदाद में माल मरी रहियो आहे त उन्हनि खे बेशक मुस्लमान जो जेको बि माल हूंदो आहे उनखे हराम न थियणु खपे, उनखे हलाल करे छॾो, पोइ उनखां पोइ खॾु पूरे उनमें तव्हां दफ़न करे छॾो त जीअं हिकु त हुन सां ॿी जेका ॿियनि माल खे बीमारी कोन लॻंदी, विचड़ंदो कोन ऐं हुनजो जेकॾहिं गोश्त खाईंदासीं त उनजा बि नुक़सानात थी सघनि था। सर्दियूं कोरोना वायरस जेको 2 सालनि खां असांजे पूरी दुनिया खे जिन मुतासिर कयो आहे ऐं असांजे मथां मुसलत थी चुको आहे, मुख़्तलिफ़ शेप में जेको आहे बार बार हुन वायरस जेको अची रहियो आहे ऐं हुनजा नुक़सान थी रहिया आहिनि। त उनजो बि इहो ई सबबु हो त जानवरनि जो ख़राबु गोश्त खाइण जे करे, जेको बीमार जानवरनि जो ऐं हिकिड़े अहिड़ो जानवर हो जंहिंजो गोश्त खाइण जे करे इहो मसइलो पैदा थियो ऐं हू थींदे थींदे पूरी दुनिया खे मुतासिर करे छॾियो आहे। ऐं हाणे बि जेका इहा मौसम हली रही आहे इनखे ॾिसंदे जेकॾहिं असां ॾिसूं था त माल जेकॾहिं हुनजो गोश्त खाऊं था, तव्हां बाज़ार में विकिणो करे छॾो था सस्ती क़ीमत में इंतिहाई ऐं कसाई बि उहो जेकॾहिं वठी था वठनि त हू ॿिया जेके शहरी इलाइक़नि में माण्हू खाइनि पिया उन्हनि खे बि उहो मुतासिर करे सघंदा। उनजो सिंपल इहो ई हल आहे त तव्हां उन्हनि खे खाइण खां परहेज़ कयो ऐं उन्हनि खे दफ़न करे छॾो त हिकिड़ो त उहो बीमारी कोन पकड़बी, ॿियो जेको आहे उनजा नुक़सानात जेके माल जेके आहे उनखे बि उहो नुक़सानु कोन थींदो ऐं उन जे गोश्त खाइण जे करे इंसान बि बची वेंदा। ऐं सर्दियूं माल में बि साॻी बीमारियूं आहिनि जेको हिन वक़्तु थधि जे करे इंसाननि में मौजूदु आहिनि। नज़ला ज़ुकाम, थधि, नमूनिया, गले जी बीमारियूं थी वियूं। इहे मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके इंसाननि में उहे साॻी बीमारियूं जेके आहिनि माल खे बि फिफड़नि ते असरु कनि पियूं ऐं हुननि खे बि नज़ला ज़ुकाम थिए पियो, गलड़ थिए पियो, तेज़ बुख़ार, तीर ऐं रड़ वारी जेका बीमारी थिए थी उहा बि माल में मौजूदु आहे। त ॿिन्ही जा जेके मौसम जा असरात जेके आहिनि हिकु ई टाइम ते जिते इंसाननि खे मुतासिर कनि पिया उते जानवरनि खे बि वॾी तइदाद में मुतासिर कनि पिया ऐं एहतियात ज़रूरी आहे। एहतियात जेकॾहिं असां कंदासीं त का बि मुश्किलात जेका आहे उहा असां ते असरअंदाज़ नथी थी सघे। प्रोग्राम में शामिलु कयूं था हीउ नग़मे खां पोइ वधीक तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं।
ख़िदमत क्लिनिक मिठी में हाणे माहिर डॉक्टर रोज़ाना जे बुनियाद ते पेट जी तमाम बीमारियुनि जहिड़ो कि पेट जो सुजण, रत जी उल्टी, मैदे ऐं आंडे जो जख्म, बदहाज़मी, कमज़ोरी, वज़न जो किरण, गैस, कब्ज़ी, अबियत, जिगर जी चर्बी, कारी साई, लबलबे जी बीमारी, रत जो अचण, पेरनि जो सुजण, उल्टियूं, शुगर ऐं ब्लड प्रेशर जा माहिर डॉक्टर मरीज़नि जो मुनासिब चार्जिस ते मुआइनो कंदा। क्लिनिक जो वक़्तु रोज़ानो सुबुह जो 10 बजे खां ॾींहं जो 3 बजे ताईं, ॾींहुं सूमर खां छंछर। इन सां गॾु लैब जी तमाम सहूलियतूं मौजूद आहिनि। हंधि अल ख़िदमत क्लिनिक, साम्हूं सिविल अस्पताल मिठी। जीअं सर्दियूं जीअं त असां ॻाल्हि कईसीं त एहतियात ज़रूरी आहे ऐं एहतियात जे लाइ इहो ई आहे त असां सभिनी खे जेको आहे पंहिंजे जेके बि घर जहिड़ा बि अलाह ताला असांखे ॾिना आहिनि उन्हनि खे हिकु त असां हुननि में पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखूं, छो त ॿाहिरां जेके ॿाहिरि वञनि था ऐं नंढड़ा जेके मासूम ॿार आहिनि जेके झूले में हूंदा आहिनि उन्हनि खे तमामु घणो असरु थियण जी हूंदो आहे, सर्दी जो असरु थी वेंदो आहे। ऐं जेके बुढड़ा घर में मौजूदु आहिनि उन्हनि ते बि इहो असरु थी वञे थो। त तव्हां जॾहिं बि चांहि कार्ड ठाहियो था त उन में जेकॾहिं तव्हां गरम मसाले जो इस्तेमालु कंदा त उन सां जेको आहे काफ़ी हद ताईं तव्हांजे ॿारनि खे ऐं तव्हांजी फैमिली में जेके बि मेंबर आहिनि उहो सर्दी खां महफ़ूज़ रही सघनि था ऐं हुननि खे उनखां ज़रूरु गरमाइश मिली सघे थी। सर्दियूं हिन खे काढ़ो बि चवंदा आहिनि। काढ़ो ठाहिण जो तरीक़ो कुझु हिन रीति आहे त असां जेकॾहिं असांजे घर में 8 खां 10 भाती मौजूदु आहिनि त उनमें असां ऐं बहितर इहो त तव्हां गुड़ में उहो काढ़ो ठाहियो त हस्ब ज़रूरत जेको आहे तव्हां गुड़ वठो, 4 गिलास तव्हां पाणी जा विझी वठो ऐं हुनमें 1 चम्मच जेको आहे गरम मसालो जंहिंमें लौंग, दालचीनी, कारा मिर्च ऐं हुनखां अलावा वॾी इलाइची जेका आहे उहा बि हुनखे पीउ वठो, 1 चम्मच ठाहे वठो। 1 चम्मच जेको आहे तव्हांखे 2 ॾींहंनि ताईं 2 दफ़ा जी चांहि में ज़रूरु कमु ॾिनो आहे, जंहिंखे असां सुकल अदरक बि चवंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां वटि यकीननि ॿाहिरि जे इलाइक़नि में तव्हांखे ताज़ी अदरक त मिलंदी कोन, त तव्हां जेको सौंठ जेका पंसारी वटि मौजूदु हूंदी आहे उनखे वठी उनखे बि पी वठो ऐं उनजी चांहि ठाहे पंहिंजे मिक्सचर ठाहे पंहिंजी चांहि में विझो, उनजो काढ़ो ठाहे जेकॾहिं रोज़ु राति जो तव्हां इस्तेमालु कयो था या सुबुह जे पहर में थधिड़े पहर में तव्हां उहो इस्तेमालु कयो था त यकीननि सर्दी खां बची सघो था। सर्दियूं यकीनन नंढड़ा ॿार जेके आहिनि उन्हनि जी बि हिफ़ाज़त जी ज़रूरत आहे ऐं हिन वक़्तु जेके भेनरूं आहिनि बनियनि जा जेके उन्हनि जा एंड आहिनि उनमें बि पंहिंजे ॿारनि खे गॾु वठी वञी रहियूं आहिनि ऐं उन में इहा कोशिशि कयो त पंहिंजे ॿारनि खे जेसि ताईं सर्दी जी सख़्तु लहर आहे हिन में तव्हां पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखो, घरनि में वियो त जीअं तव्हांजा ॿार महफ़ूज़ रहनि। पोइ जॾहिं बीमारी तमामु घणी वधी वञे थी त सॼो प्रेशर जेको आहे असां मुलविज़ कंदा आहियूं हुकूमत खे, त हुकूमत जा नुमाइंदा या डॉक्टर्स जेके आहिनि कुझु न पिया कनि, पर उनजे भेट में जेकॾहिं असां पाण पंहिंजो एहतियात कंदासीं ऐं पंहिंजी हिफ़ाज़त कंदासीं त यकीननि परेशानियुनि खां बची सघिजे थो। सर्दियूं हाणे हलूं था सिलसिले किचन कार्नर तरफ़ ऐं सूजी जे हलवे ठाहिण जी तरकीब असां साण करे आया आहियूं। पेन ऐं पनो खणो, सामान ऐं तरकीब नोट कयो। सर्दियूं घुर्बल सामान सूजी 1 किलो, खीर 1/2 किलो, नंढा फोटा 1 चांहि जो चमच हुनखे सनो सनो कुटे वठो ऐं खोपरो जेको आहे हस्बे ज़रूरत जेतिरो तव्हांखे ज़रूरत हुजे, छो त केरु वधीक खोपरो विझंदा आहिनि को घटि विझंदा आहिनि, ऐं किशमिश जेके आहिनि 1/2 कप ऐं हुन सभु खीर ऐं सूजी खे जेको आहे न खीर में पुसाए तक़रीबन 1 कलाक ताईं तव्हां हिकु साइड ते रखी छॾो। जॾहिं सूजी फुली वञे, मोटी थी वञे त उनखे आयल जेको आहे तव्हांखे तक़रीबन 1.5 पाव जेतिरो आयल खपे, तंहिंखे तव्हां जॾहिं आयल हुनखे गरम कयो, जॾहिं आयल फुल गरम थी वञे त उनमें उहो खीर में पुसियल सूजी तव्हां उनमें विझी छॾो ऐं हुनखे सुठे नमूने सां भुञो।
सब्जियूं पुसल सूजी हूंदी त यकीनन उहो जेको आहे गंढा गंढा थी वेंदी। हुनजे लाइ तव्हांखे वधीक कोशिशि करणी पवंदी ऐं हुनमें ॾेढ पा जेकॾहिं तव्हां आयल शुरू में ई हुनमें विझो पिया, हुनमें सूजी विझो पिया त थोरो आयल जेको तव्हां भर में पंहिंजे रखी वठो त जीअं सूजी तव्हांजी गंढा थिए त तव्हां हुनजे मथां उहो आयल कुकिंग आयल हुनमें थोरो थोरो विझंदा रहो त जीअं हू बिल्कुलु ब्राउन थी वञे ऐं हुनखे ॿरण खां बचाइजो। छो त काफ़ी जॻह ते जेका सूजी पुसल हुजे थी त जॾहिं असां हलवो ठाहींदा आहियूं त हुनजो तर जेको आहे देगड़ी जो उहो लॻी वञे थो। हुनखां मुसलसल हुनखे तव्हांखे चमचो हुनमें हिलाइणो आहे, बल्कि चमचो बि अहिड़ो वठिणो आहे जेको सख़्तु हुजे त सुठे नमूने सां जेको आहे तर हुनजो साफ़ थींदो वञे। सर्दियों पोइ हुनमें जॾहिं सूजी तव्हांजी ब्राउन थी वञे त तव्हां हुनमें किशमिश ऐं खोपरा जेके सना कटियल आहिनि उनखे विझी छॾियो ऐं इलायची जेका तव्हां वटि मौजूदु आहे उहा बि हुनजे मथां छिड़की वठो ऐं हुनखे तक़रीबन 10 मिंटनि ताईं हल्की बाहि ते दम ते रखी छॾियो ऐं जीअं त हुनमें जेको आयल तव्हां विधो आहे उहो वापसि जॾहिं ॿाहिरि निकिरी अचे त तव्हांजो हलवो तयारु थी वेंदो। तव्हां हुनखे चाहो त पूरी सां गॾु इस्तेमालु कयो, चाहियो त तव्हां हुनखे ख़ाली इस्तेमालु करे खाई सघो था, पाण बि खायो, पंहिंजे महिमाननि खे बि खारायो। सत्संग प्रोग्राम में शामिल कयूं था ही नगमो, पर असां सां गॾु शामिल प्रोग्राम आहिनि दलनि जो तड़का सपना पारस, मारियत ऐं सुबुह जा सलाम चवे पई अदी डॉक्टर अनीता चौहान कुनरी खां, देविया पारस, मीना कुमारी, अमीना कुमारी। इन्हनि चयो त प्रोग्राम में असांखे यादि रखिजो। बेशक अदी तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त असांजी भेनरूं जेके असां सां गॾु शामिल प्रोग्राम थियनि थियूं उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं। बीमासर पाड़ो चेलार खां लता कुमारी परमार ऐं मोनिका पारस बि अदी नमस्ते सलाम, तव्हांजो प्रोग्राम असां दिलि सां ॿुधंदा आहियूं ऐं जंहिंजो असांखे पूरे हफ़्ते में इंतज़ारु रहंदो आहे। असांजा नाला शामिल कजो। बेशक अदी असां तव्हांजा नाला शामिल कया आहिनि ऐं हिकु दफ़ो ॿीहर इहा ई चवंदसि त शुक्रगुज़ार आहियूं असां उन्हनि पंहिंजी भेनरुनि जा जेके असां सां गॾु शामिल प्रोग्राम रहनि थियूं ऐं सुठी मौत ॾियनि थियूं। तव्हां सभिनी जे नाऊं कयूं था ही नगमो। रे
शामिल प्रोग्राम ते आहिनि मालियार खां इकरा बजीर उरूसा बजीर ऐं मिठी बस टर्मिनल सूमल दरस वैया दरस ऐं राणी उनर बेनज़ीर उनर सभाई उनर जेका भील कॉलोनी मिठी खां शामिल प्रोग्राम ते आहिनि सुमरा कॉलोनी खां आयशा ऐं मेहरुनिसा ख़ालदा ऐं घुरजो शामिल प्रोग्राम ते आहिनि सतियों प्रोग्राम जे आख़िर में तव्हां सभिनी जे नाम कयूं था हिन प्रोग्राम साइरन सर जो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे प्रोग्राम जी मेज़बान मरियम सदीक़ा खे इजाज़त ॾींदा अल्लाह निगहबान।